दड़ो बेलो रोड से पुलिस एहलकार का हथियारबंदनि जी फुर ख़बर मूजिब एसएसपी सिजावल ऑफिस का दड़ो पुलिस स्टेशन ईंदड़ पुलिस एहलकार महबूब सुबरो का बेलो पुलिस की हद लोठिया सिम नाले वट बिन हथियारबंदनि फोरन रोके वटांस मोटरसाइकिल 6000 रुपया रोक रकम मोबाइल फोन फुर करे फरार थी विया। पुलिस एहलकार महबूब सुबरो ऐं ॻोठाणनि जो एहतजाज दड़ो बेलो में रोड मुकम्मल बंद। एमपीए शाह हुसैन शाह शिराज़ी पहुची वियो। अगुणो पीपी एमपीए शाह हुसैन शाह शिराज़ी चयो त पुलिस जी नाअहली सबब ज़िलो सिजावल लोहारिन जो गड़बड़जी वियो आहे। फुरियूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। एसएसपी नोटिस वठी अवाम खे अकेलो न छॾंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची